ॿुधाए ॻाल्हि छा आहे? ॻाल्हि इहा आहे त ॼाऊं कि जलसे में वियो। छा तूं जलसे में वियो है? हाँ बिल्कुल। तोखे केतिरा भेरा झलियो अथम तिन्हनि मोन जलसन जुलूसन में न वेंदो कर। हरू भरू जो को पत्थर लगी पवे, का टंग भजी पवे, का अख ही निकरी पवे तो मुंहिंजो छा थींदो? घबराए न, तोखे बेवा थियण कोन ॾींदसि। अल्लाह न करे जो तोखे कुछ थे। आऊं अहिड़े जलसे में थोड़ी वियो जंहिंमें पत्थर लॻनि। तो औरतुनि जे जलसे में वियो है छा? हाय, औरतुनि जे जलसे में वञण ते दिलि ॾाढी चवंदी आहे। हाय हाय वञी त ॾिस त जुलूस त कढंदई। अवां ज़ालुनि जो ॿियो कमु ई कहिड़ो आहे? रुगो वीचारनि मुड़ुसनि जा जुलूस त कढंदियूं आहिनि। नारा तव्हां मर्द ॾाढा था हणो। हा, पर तुंहिंजी शिकिल साम्हूं थी अचे न त नारा ई कोन था निकिरनि। हाणे इहो त ॿुधाए पैसा केतिरा तो वेठी इन नारेबाज़ी जा? पैसा घणा तो वठां? हर माण्हू जा रेट पंहिंजा हूंदा आहिनि, पर आऊं नारा मुफ़्त में हणंदो आहियां, ख़ुशि थींदो आहे न इन करे। आऊं नारा मुफ़्त में हणंदो आहियां, ख़ुशि थींदो आहे न। घर में सॼो ॾींहुं भूत सुॼो पियो अथसि। घर जी ॻाल्हि ॿी आहे। घर में ऐं मोहबत में सभु जाइज़ आहे। ख़ैर मोहबत में माणा कहिड़ा? चङो हाणे ॿुधाए ॻाल्हि छा आहे? ख़बर थी हाणे असीं छा कंदासीं? छा कंदासीं? मानी पचाए आई आहियां, वञी खणी थी अचां, पोइ ॿई गॾिजी वेही खाईंदासीं। ॿियो छा कंदासीं? ये सफ़ा का चरी आहे। असीं उहो कंदासीं जेको मोहबत खां पोइ कबो आहे। छा मतिलब? मुंहिंजो मतिलब आहे त असीं बचत कंदासीं। बचत? साहब हिन उमिरि में सॼी उमिरि बर्बादी करे हाणे छा बचाए कंदासीं? सभु कुझु कंदासीं। अॼु आऊं बचत जे मौज़ूअ ते हिकु ज़बरदस्त तकरीर ॿुधी आयो आहियां ऐं ॾाढो मुतासिर थियो आहियां। हलियो आहे मुड़ुसु बचत करण। अड़े तूं बचाए हाणे कंदे बि छा? कंदसि छा? हाय हाय हाय, कहिड़ी ॻाल्हि कई अथई। तोखे त ख़बर आहे त मुंहिंजी ज़िंदगी जी सिर्फ़ु हिकिड़ी ख़्वाहिश आहे त हिकिड़ी फिल्म ठाहियां, मोहबत ऐं बचत। दिमाग़ त कोन ख़ुदा ख़राब कयो अथई हिन उमिरि में। अड़े हिन उमिरि में इहे शौक़ कंदे? तूं सदाईं इहे मुंहिंजी उमिरि जी ॻाल्हि छो कंदी आहीं? असांजे फिल्मुनि में 50 सालनि जा हीरो था अचनि। आउं एॾो वॾो कोन आहियां, तोखे त ख़बर आहे। हा, ऐं उन फिल्म जी हीरोइन तूं हूंदी आहे। छा मां ऐं फिल्म जी हीरोइन? सच्ची ॿुधा न, मश्करी न कर। छा सच पच मां हीरोइन थींदसि? छो असांजी फिल्मुनि में त जवान ॿारनि जूं माऊं हीरोइन अचनि। तो में त हीरोइन थियण जा सभु गुर मौजूद आहिनि। मां हीरोइन थी ॿुधाए लॻंदसि की? कीअं लॻंदी? सुहिणी मन मोहिणी, असल 16 सालनि जी। 16 सालनि जी? पर इहो त ॿुधाए न, मूं सां गॾु हीरो केरु थींदो? छो आउं कंहिं हीरो खां घटि आहियां छा? छा तूं ऐं हीरो? हा बिल्कुलु ठीकु आहे, बिल्कुलु ठीकु आहे। भई हीरोइन थियण जे लाइ कुर्बानी त ॾियणी पवंदी न। बिल्कुलु, फन त कुर्बानी थो करे, ऐं मूंखे त हीरोइन जे लाइ कुर्बानी ॾियणी पवंदी न। ॻाल्हि ॿुध न, अॼु खां पोइ मां तोसां हर ॻाल्हि में ॿधल आहियां। पर इहा मुई बचत थींदी कीअं? इहा बचत थींदी कीअं? ठीकु आहे, ऐं कंजूसनि जे इताद सां मशवरो थो करे। ठीकु आहे, अब तूं जल्दी वञ। जल्दी वञा? मानी खाई पोइ वञा न? मानी? अरे मानी हाणे पोइ अची खाइजां, भॼी कान थी वञे। तूं वञ। वञा थो, दड़का त न ॾे।
अस्सलाम वालेकुम या अहलल कुबूर। साइलेंट। अरे शट अप। हाँ इनके चइबो आहे रोब। अञा बि रोब ऐं ताप। मारो तव्हांखे ख़बर आहे त ताक़त किथे आहे? वेयर इज पावर? वारे वारे खे ॿुधायो, गोल न कयो, वारे वारे खे ॿुधायो। टेल माने पुछ। हाँ आई टेल माने पुछ। गलत, बिल्कुल गलत। बीरो 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 सदा तौर ते बीरो। अहमद पुट तूं ॿुधाए वेयर इज पावर? पावर हाउस में। गलत, बिल्कुल गलत। बीरो तूं बि। जानू पुट तूं ॿुधाए वेयर इज पावर? पावर घोड़न में थींदो आहे सर। छा मतलब? यानी हार्स पावर। गलत, तूं बि बीरो। वनू तूं ॿुधाए वेयर इज पावर? साईं इहो अक्वा में मुतहदा में थींदो आहे वीटो पावर। गलत, बिल्कुल गलत। मां ॿुधायां सही पावर ताईं डंडे में आहे। शाबाश शाबाश खुशबाश। हाणे पुट सम्झ जी ॻाल्हि कई न। वेलो शाबाश। डंडो इज द सुपर पावर। तंहिंजे करे सियाणा चवंदा आहिनि त जंहिंजो डंडो तंहिंजो झंडो। हा न बाबा? हा यस सर। पुट तव्हां सभिनी जी नॉलेज तमामु कमज़ोर आहे। वेरी वीक योर नॉलेज। तव्हां सभिनी खे ट्यूशन वठणी पवंदी। ठीकु आहे न? हा तव्हांखे ट्यूशन वठी पवंदी। Sit down, boys. Sit down. साईं शकूर साहब। जी जी। छा पियो थिए? बस साईं मां ॿारनि खे इहो पियो सम्झायां त पुट इल्मु हासिल करण जे लाइ अव्हां खे जेकॾहिं चीन बि वञिणो पए त आसरो न कजो, हलिया वञिजो चीन। ठीक ठीक। हाँ प्यारा ॿारो, तव्हांखे साईं अब्दुल शकूर साहब जे तजुर्बे मां पूरो पूरो फ़ाइदो हासिल करणु घुर्जे। कीअं? यस सर। शाबाश। साईं तव्हां पंहिंजो कमु जारी रखो। महिरबानी। ओके सर, थैंक यू वेरी मच। वेरी गुड वेरी मच। ॿुधव? यस सर। छा जी यस सर? अमल बि कयो, रुगो ॿुधो न। ट्यूशन वठो बाबा, ट्यूशन। बाक़ी ट्यूशन जे फ़ाइदनि ते सुभाणे बहस कबो। हाणे बाक़ाइदा हाज़िरी थींदी। ठीकु आहे? हा हा शाबाश। यस सर। हा हा पुट। हा बाबा साईं। अहमद बाबा जोर सां चओ। हा बाबा साईं। जान मोहम्मद, वली मोहम्मद, परवेज, गफूर। या अरे अहमद बि तूं, कपूर बि तूं। छा माट अहिड़ी हणी थो थिए? माट करे वे ॿियनि जे नालनि ते हाज़िर न भरी था कयो। उहो ग़ैर हाज़िर आहे। उहो त डिघो आहे एॾो। साम्हूं वेह पधरो आहे साम्हूं वेह। हा बाबा। न्याज़ अहमद। पुट अहमद तूं त आहीं पंहिंजो बचिड़ो, पाड़े जो बि आहीं। तोसां त को लिखो ई कोन्हे। पर छा पुट, तूं हीअं कर, ट्यूशन लाइ छोकिरा तयारु कर। ठीकु आहे? तोखां त फीस वठ बि कान्हे का। ऐं अञा पोइ 5% फी छोकिरो तुंहिंजी कमीशन खरी। ठीकु आहे? ठीक आहे। ऐं खेनि ॿुधाए न त इम्तिहान में हर तरह जी मदद कई वेंदी हुननि जी। ठीकु आहे? ऐं बोर्ड ऑफिस जे गनमैन खां वठी चेयरमैन ताईं पंहिंजी दुआ सलाम आहे। हाणे तूं वञ बाबा। हा शाबाश। छा पियो थिए मिस्टर अब्दुल शकूर साहब? बसि तयारी पिया कयूं, माहौल पिया ठाहियूं। वाह वाह। त पोइ घणा तयारु कया अथव? लॻा पिया आहियूं। लतीफ़ चए हा ज़माने सां त मुंहुं ॾियणो आहे न। इन सखणी पघार में त घर हलंदा कोन। हा इहो त बिल्कुलु सही आहे। वीचारो उस्ताद बि छा करे। हुनखे ग्रेडन ऐं कैडरन जी कोड़कीअ में ईअं फासायो अथनि ॼण मास्तर न हुजे, तितर हुजे। बिल्कुलु ठीकु आहे। पर सरकार अवां पंहिंजी त ॿुधायो, अॼुकल्ह सॼो ॾींहुं दरीअ ते कुर्सी विझी वेठा आहियो, छा चकर आहे? जी मां न न मां छा चवंदा वेंदुसि, हे त कुर्सी ख़ाली हुई तंहिंजे करे अची वेठो आहियां। कुर्सी ख़ाली हुई, असां सभु सम्झूं था सरकार।
मां छा पियो चवां? तव्हां साईं बचत जा सुनहरा असूल पिया ॿुधायो। सुनहरा असूल कहिड़ा आहिनि उहे सुनहरा असूल? सोन तमाम हुआ। हाँ, लोह जा असूल। लोह सस्तो बिया मज़बूत बिया, इनखे चइबो आहे फौलादी उसूल। वाह साईं वाह, इहे त नवां उसूल थिया। वाह वाह। पर इनखे यादि बि रखिजो। बेहतर साईं बेहतर, यादि रखो। सलमान साहब तव्हां ॿुधायो। आऊं दरअसल फिल्म ठाहिण थो चाहियां। पोइ हीरो मूंखे खणंदव? न, इन करे जो हीरो आऊं पाण आहियां। वाह बचत। बिल्कुलु। त पोइ मां विलियन थी तुंहिंजी हीरोइन खे अगवा कंदुसि। ख़बरदार जो मुंहिंजी घरवारी जो नालो वरितो अथई, इन करे जो उहा हीरोइन आहे। वाह बचत। बिल्कुलु। को न को रोल त ज़रूर हूंदो। हिकिड़ो आहे त पोइ मां तव्हांजी हीरोइन जो ज़ालिम भाउ थींदुसि। इहो ठीकु आहे। शुक्र आहे। इते बि बचत। बिल्कुलु मूंखे बि रोल मिली वियो। बिल्कुलु। लॻे थो मारी तकरीर जो असर सुठो थियो आहे। खामोश, साइलेंट, शट अप, वेही रहो, वेही रहो। इनखे चइबो आहे रोब। अञा बि रोब ऐं ताप। ॿारो तव्हांखे इहा ख़बर आहे त ताक़त किथे आहे? वेयर इज पावर? वारे वारे सां, वारे वारे। आई टेल, टेल माने पुछ। हाँ? आई टेल, टेल माने पुछ। वेही रहो, वेही रहो, बल्कि बीह रहो। तुंहिंजी त सदा इहा ई आहे, बीहण जी। पुटु अहमद, तूं ॿुधाए त ताक़त किथे आहे? वेयर इज पावर? ताक़त तव्हांजे ट्यूशन में आहे। वेरी गुड, शाबाश। वेही रहो। मुंहिंजी ट्यूशन ऐं मुंहिंजो ॾंडो इज सुपर पावर। अरे अरे तव्हां ट्यूशन छो नथा वठो? हाँ, इम्तिहान पास थियणो नथो छा? जॾहिं हर क़िस्म जूं सहूलियतूं मिलंदव। हा वेहो बाबा वेहो। शाबाश। हाँ साईं अब्दुल शकूर साहब, अॼु भला छा पियो थिए? अॼु साईं मां हिननि जी ज़ुबानी टेस्ट पियो वठां, वर्बल टेस्ट। छाकाणि त कापीअ जो रुझान अॼुकल्ह वधंदो पियो वञे, इन करे हिननि जी ज़ुबानी टेस्ट वरिती। हाँ ज़बानी टेस्ट यानी ज़बान जो ज़ाइको। वेरी गुड। अॼु मां बि ॾिसंदुसि त तव्हांजे शागिर्दनि केतिरो इम्प्रूव कयो आहे। बिल्कुलु साईं, तव्हां ॾिसी सघो था, वरी शौक़ सां ॾिसी सघो था। ॿारो अॼु तव्हांजी ट्रांसलेशन जी टेस्ट आहे, ठीकु आहे? तर्जुमे जी टेस्ट। तव्हां तयार आहियो? असां तयार आहियूं। इजाज़त आहे? बिल्कुलु। बाबा जानू, पुट तूं इहो ॿुधाए त भाउ खे अंग्रेजी में छा चइबो आहे? ब्रदर सर। वेरी गुड, शाबाश। ॾिठो सही, वेही रहो। वेरी शाबाश। शाबाश। पुट वलू, तूं इहो ॿुधाए त भेण खे अंग्रेजीअ में छा चइबो आहे? सिस्टर सर। सिस्टर न चल बट सिस्टर ज़ुबान तिरकी। वेही रहो। सिस्टर। पुट अहमद, तूं इहो ॿुधाए त ससु खे अंग्रेजीअ में छा चइबो आहे? ट्रांसिस्टर। इहा त मूंखे बि ख़बर कान हुई। तव्हां ख़बर हुई? मूंखे कोन्हे। मूंखे बि ख़बर कान हुई। वेरी गुड। हा साईं, सच थो चवे, ससु ऐं ट्रांसिस्टर में को बि फ़र्क़ु कोन्हे, बसि रुगो स्टार्ट करण जी देर आहे। वेरी फनी मिस्टर अब्दुल शकूर, वेरी फनी। तव्हां पंहिंजी टेस्ट जारी रखो। बिल्कुलु। वॾी महिरबानी। तव्हां खां त हिसाब किताब मां पोइ वठंदो। वेहो।
पहिरीं मां हाज़िरी खणी वठां पोइ हिसाब किताब तो वठां तव्हां शुक्र अल्हम्दुलिल्लाह अचे अदा सलमान बिस्मिल्लाह करे ही पैसा रख अचे बिस्मिल्लाह वाह मास्टर अब्दुल शकूर वाह तॾहिं त चयो में त ट्यूशन शुरू कर त पैसे ई पैसा लेकिन पैसा हिन रफ़्तार सां आंदई न त बसि फिल्म तयार थी पई आहे ॿियो छा अदा सलमान पैसनि जी तूं असुल ॻणती न कर बसि रुगो फिल्म शुरू कर फिल्म हा 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 देरि कान्हे का असीं थोरा पैसा जमा करे वठूं बाक़ी बचत असां बि शुरू करे छॾी हाँ इन करे मां चांहि जो बि न चवंदुसि मूंखे चांहि पियारियो छाजे करे बचत आहे बिल्कुलु बचत मोकिलाणी कान्हे बसि हाणे दुआ कजो त बसि फिल्म जल्दी तयार थिए बसि दुआ ई दुआ आहे ऐं माफ़ कजो चांहि जो मूं अवां खां न बाबा बचत 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 ई बचत आहे वाह मास्टर अब्दुल शकूर वाह पोइ छा सोचो फिल्म ठाहिण लाइ ही अदा अब्दुल शकूर छा चई वियो बचत बचत ऐं रुगो बचत अरे तो फिल्म शुरू थियण खां पहिरीं मेकअप शुरू करे छॾियो ही चमकीला कपिड़ा शुरू करे छॾी हा बचत वरी दूर थींदी हाणे ॻाल्हि ॿुध मूं बचत जा नवां तरीक़ा ॻोल्हिया आहिनि तोखे त मुंहिंजो मेकअप ई नथो वणे वरी कहिड़ा तरीक़ा ॻोल्हिया अथई तुंहिंजो मेकअप मूंखे वणे थो तूं पाण थी वणी ॾिस न बचत कोन कंदासीं त पोइ हीरोइन कीअं थींदी आहे हाणे मूं सोचियो आहे त असीं बिजली न ॿारियूं बल्कि बिल्कुलु न ॿारियूं छा ऊंधाए में रहंदासीं छा एॾी गर्मी लॻी पई आहे न न मरणो कोन्हे गर्मी में ॾिस न रोशनी पाड़े वारनि जे बल्ब मां ईंदी हवा तलाह जी बैन अक़वामी मिल्कियत आहे इहो त ठीकु आहे पर ईअं न थिए जो तूं सुभाणे गैस बि बंदि कराए छॾीं भई गैस त कोन ॿारींदासीं छा पोइ मानी किथां पहुचाईंदासीं होटल तां हाँ इहो ठीकु आहे सची ॻाल्हि आहे गर्मी में वेही वेही रधणे में मुंहिंजो त रंग ई कारो थी वियो आहे हाणे अछो मुंहुं थींदई अछो मुंहुं त हीरोइन लाइ ज़रूरी आहे न हाणे ॻाल्हि ॿुध तूं डाइटिंग शुरू करे छॾ हीरोइन जे लाइ डाइटिंग ज़रूरी आहे न ॾिस न तूं खाई खाई थुली थी पई हाणे नज़र त न हण मूंखे तोखे नज़र थोरी थो हणां नज़र तोखे सफ़ा कोन थो हणां ॾिस न डाइटिंग सां बचत बि थींदी ऐं तुंहिंजी सिहत बि ठीकु ठाक थी वेंदी इहो ठीकु आहे ॿियो छा करणो पवंदो हाणे बिजली बंदि अख़बार बंदि गैस बंदि ऐं इहो मेकअप बंदि ऐं खीर बि बंदि न भई खीर बंदि कोन थींदो छो खीर पी पी घटो त थी वियो आहे हीरो कीअं थींदे खीर मुंहिंजी सिहत जे लाइ ज़रूरी आहे इहा त तोखे ख़बर आहे न हा इहो ठीकु आहे हा हाणे ॻाल्हि सम्झई न तॾहिं त चवां थो त तो में हीरोइन थियण जा सभु गुर मौजूदु आहे ॿियो न त हाणे तूं सवारत बि न लाहींदे ब्लेडनि जी बि बचत थी पवंदी छो जो पाण खे फिल्म त ठाहिणी आहे न नालो छा अथसि मुंहिंजो मोहबत में बचत ओड़े मोहबत में बचत कान थींदी आहे असांजी फिल्म जो नालो आहे मोहबत ऐं बचत तोखे त डायलॉग यादि कोन था पवनि डायलॉग त मां यादि करे वठंदसि हा त पोइ हाणे ठीकु आहे न असांजी फिल्म जो पहिरियों जेको सीन आहे न उहो मोहबत वारो सीन आहे हाणे तूं ईअं कर हिन कमरे जे बल्ब खां सवाइ सभु बतियूं बंदि करे छा न न इहो त डप वारो सीन हूंदो ॾिस न असांजी फिल्म जो पहिरियों सीन मोहबत वारो सीन आहे राति जी ऊंधाईअ में हीरो ऐं हीरोइन मिलनि था ऐं आस्ते आस्ते सिज उभरे थो छा छा चवी छा थो राति जो सिज किथां चंड भरंदो आहे चंड आस्ते आस्ते चंड उभरे थो ऐं मुंहिंजे ख्वाबनि जी राणी आउं अव्हांखे मोहबत जो गुल पेश करणु चाहियां इजाज़त हुजे त अव्हांजे वारनि में सजाईंदा असां अव्हांजो तोहफ़ो क़बूल कयूं इजाज़त भली लॻायो करम महिरबानी नवाज़िश आउं अव्हांखे हासिल करण जे लाइ दुनिया सां टकर खाइण लाइ तयार आहियां पर मूं वारो भान ॾाढो ज़ालिम आहे आउं हुनखे बि ॾिसी रहंदुसि किथे आहे इहो बेग़ैरत इंसान जेको शरीफ़ औरतुनि सां छेड़छाड़ थो करे नादा न हर बुर जो खून थी पवंदो चवां थो हटी परे थी हिते खून जूं नदियूं वहंदियूं हटी परे थी नादा न खुदा जे वास्ते हिनखे कुछ भी न चो अदा मां त हिन सां
प्यार थो कयां। हाँ असी भाई के बेसा प्यार था करियो। खबरदार जो प्यार जो पाकीज़ अल्फाज़ पाजी गंदी ज़बान ते आंदो था। आ चवां थो हथ तो बधाया थी हटी परे थी हथ तो बधाया। अज मां न के मारिंदुसि न त मुंहिंजी गोली खामखा ज़ाया थींदी तोखे लॻंदी। हटी परे थी, मां गोली जी बचत करण थो चाहियां। हटी परे थी। मारे छड़ी मार पेट चिपी छड़े। माफ कशी बस जज्बाती थी पिया सां। भाई ॾाढो सुठो सीन हो। अरे असांजी फिल्म में त हिन खां वधीक सुठा सीन आहिनि। है अल्लाह अल्लाह मूंखे ॾाढो मज़ो ईंदो। साईं असां ग़रीब आहियूं, असां ट्यूशन वठी नथा सघूं। त बाबा केरु थो तव्हांखे चए ट्यूशन वठण जी? मूं तव्हांखे क्लास में केतिरा भेरा सम्झायो आहे त तव्हां रोज़ानो क्लास में अचो, रोज़ानो कमु कयो, त तव्हांखे ट्यूशन वठण जी ज़रूरत ई पेश कोन ईंदी। साईं पर साईं अब्दुल शकूर त असां ते ॾाढी सख़्ती थो करे। अड़े बाबा साईं तव्हांजो उस्ताद आहे, उनजी दिलि में न कंदा कयो। पर साईं जेके छोकिरा साईं अब्दुल शकूर खां ट्यूशन वठनि था उन्हनि खे कुझु नथो चए। तव्हां बेफ़िक्र थी पढ़ो, तव्हांखे केरु कुझु न चवंदो। ऐं हा पढ़ाई जे मामले में का तकलीफ़ हुजे तव्हां मूंखे ॿुधाइजो। ठीकु? महिरबानी साईं। बाबा ठीकु आहे, वञो। छा पियो थिए मुंहिंजी सरकार? माफ़ कजो। ख़ैर आहे साईं अब्दुल शकूर साहिब, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो तव्हांजे भले जी। मुंहिंजे भले जी? महिरबानी कयो जल्दी ॿुधायो। अनकरीब शागिर्दनि जा वालिदैन तव्हांजी शिकायत करण वारा आहिनि। मुंहिंजी शिकायत? हाँ सत्तार साहब, तव्हांजे लाइ बि इतलाह आहे। अनकरीब पाड़े वारा तव्हांजी शिकायत बि करण वारा आहिनि। ही शरीफ़नि जो पाड़ो आहे मिया, हर वक़्तु कुर्सी विझी दरीअ ते वेठा आहियो। अचो माई अचो। ते आयो किथे? सफ़ा ॾिसण खां ई महा गयो। कहिड़ा हाल अथव? असां त ठीकु आहियूं, पर हे तो पंहिंजा हाल खणी कहिड़ा कया अथई? ख़ैर त आहे न? छो छा थियो आहे मूंखे? वरी पुछे थी त छा थियो आहे? तूं त ॾाढी अबड़ी थी वई आहीं। हे वार त ॾिस ऐं हे कपिड़ा। बचत पई कयां न, चवनि था त बचत में बरकत आहे। हा दी इहो त सही आहे, पर बचत जो इहो मक़सदु त नाहे त माण्हू ई बिल्कुलु ईअं थी वञे। अदी मक़सद ई बचत आहे, बचत। पर माण्हूअ खे बुनियादी ज़रूरतूं त पूरियूं करणियूं आहिनि न। तंहिं लाइ त बचत पिया कयूं। सुणी गर्मी ॾाढी आहे, पखो हलायां? न न अदी न, महिरबानी वे 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 पखे जो नालो न वठ। हर पूरो जो बिजली ख़र्च थींदी फेरो माठ करे वे। एॾी बचत छिती त कोन थी वई आहीं, अॻे त ईअं कोन हुई। माई बचत करण में कुछ न कुछ कुर्बानी तो देनी पवंदी न। पर सोनी तू असा को चाह लाइ भी नथी पुछी। अगे तो किटली चढ़ी चढ़ी पई हुंदी हुई, हाणे अला ॾाढी कंजूस थी वई आई। कंजूस थी वई आहियां? ना दिया कंजूस कान थी आहियां। जॾहिं खां बचत शुरू कई अथम न, चाहे पीअणी छॾे ॾिनी अथम। सफ़ा छॾे ॾिनी अथई? हाँ सफ़ा त कान छॾी अथम। चांहि जी ॿाड़ लॻंदी अथम त पाड़े में कंहिं न कंहिंजे घर हली वेंदी आहे, वञूं था पी ईंदी आहियां। इहा बचत आहे? छिती त कोन थी पई आहीं। असांजो त ख़ैर आहे, असां त पंहिंजियूं आहियूं, पर ॿिया ॿुधंदा त छा चवंदा त सुणी कल्ह त कोन थिड़ी पई आहे। ऐं हे त ॾिस चरियुनि जहिड़ा हाल खणी कया अथई। चइबो त हाणे पंहिंजी मर्ज़ी सां रही बि नथा सघूं, ईअं न? न न नथा रही सघो। चवंदा आहिनि त खाइजे मन पसंदि, पाइजे जग पसंदि। जग में जो रहणो आहे त जग वारनि जो बि त ख़्यालु रखणो आहे। भला दुनिया वारनि खां धार त रही नथो सघिजे। हालत ॾिसेसि चरियनि जहिड़ा। वरी पुछजेसि थो त चवे थी त बचत था कयूं। माई अहिड़ो सोनी घोरियो जेको कन छिने। मञा थी तूं सच थी चवीं, पर छा कयां? बचत थी थे, बचत। बचत पई थींदी पर ईअं कोन थींदी आहे जे तूं थी करी। मां त सम्झां थी तो ईद जी तयारी कोन कई हूंदी, पंहिंजे लाइ कपिड़ा बि कोन वरिता हूंदई, चूड़ियूं बि कोन वरितियूं हूंदई।
केतिरा भेरा ॿुधाए मई त बचत थी कयां हाणे मुंहिंजी कहिड़ी ईद आहे ईद जो हिकिड़ो ॾींहुं गुज़री वेंदो चङो चङो उथी मुंहुं हथ धोइच त तुंहिंजे लाइ ॾेई शयूं वठी अचूं असीं ॿई शहर ते वयूंसीं हाँ चरी त कान थी पई आहीं केतिरा भेरा ॿुधाए त मई त बचत थी कयां भाणे खां मार खाराईंदी छा आउं कान थी हलां चवे छा थी अदो सुलेमान आहे तोते कावड़जे हू वीचारो त तोते साण छॾींदो आहे सो वरी तोते कीअं कावड़बो उथ उथ जल्दी तयार थी त हलूं देर पई थिए जेकॾहिं तूं न हलंदीअ त असीं कीअं वेंदियूंसीं लॻे थो अॼु तही ॿई मूंखे न मोचड़ा खाराईंदियूं मार खाराईंदियूं मूंखे छा कयां जवाब नथी ॾेई सघां चङो चङो जल्दी तयार थी हलूं हलां थी बचत खे यार छो न साईं अब्दुल शकूर सां हली का शरारत कयूं छा कयूं साईं हींअर अचणु हूंदो तव्हांखे त ख़बर आहे न त हू पहिरियां भर वारे कब्रिस्तान में ईंदो आहे पोइ स्कूल वेंदो आहे अरे हाँ हलो तरी साईं अब्दुल शकूर गुज़ारियो हा हलो ओए साईं अब्दुल शकूर अचे थो लिखी वञो अस्सलाम वालेकुम या अहलल कबूर। वालेकुम अस्सलाम साईं अब्दुल शकूर। हाँ ये जवाब क्या ले लो। अस्सलाम वालेकुम या अहलल कबूर। वालेकुम अस्सलाम मास्टर अब्दुल शकूर। हम जाओ छाचो अब्दुल शकूर साहब खैर ता है ना ओ साईं मुर्दा पे अचन मुर्दा ओ अचिया साईं अचिया महिरबानी करे लिखी वञो किते लिखी शकूर साहब भूखा तो परे थी भूखे तो बेजारी पियो पाण पे वेजा थी पायो हेलो केर साईं अब्दुल शकूर अवां केर पिया ॻाल्हायो साईं जी हाँ मां ॾिसां थो हेड मास्टर साहब अलाए काॾे वियो ख़बर कान थी पई कमरो ख़ाली पियो आहे अरे साईं अवां हिते छा था कयो दरअसल मुंहिंजी खीसे मां हेठि पेन किरी पई उहा पे ॻोल्हियमि अचो साईं शकूर साहब पेन लभी वई अचो पेन लभी तूं हिते छा थो ॾिसी वञी पाणी खणी अच साईं मूंखे सभु ख़बर आहे ख़बर शुक्र अल्हम्दुलिल्लाह साईं शुक्र कयो जो हिते कोन पहुता अरे बाबा मुंहिंजो त साह ई कढी छॾियो थी साह त मुंहिंजो बि निकिरी वियो आहे अरे भाॼाई ईद आई बीठी आहे तो अञा ॿारनि जा कपिड़ा कोन वरिता आहिनि कॾहिं वठिबा कॾहिं सिबा अधी आउं त भाणे खे रोज़ रोज़ चई थकिजी पई आहियां पर मुंहिंजो ॿुधे किथे थो जॾहिं खां वठी न हीअ मुंहिंजी बचत जी बीमारी लॻी अथसि तॾहिं खां मानी बि मस थी मिले शाबस हुजे तोखे जो पढ़ायूं सिलायूं थी करी न त असीं सभु बुख मरूं न भाॼाई बुख छो मरंदासीं अलाह ॾींदो मिड़े हिन अधे जी मश्किरियूं पैसा गॾु करे कंदो काॾे पर ॾिस न थी हाणे त ॿारनि खे ट्यूशन बि पढ़ाए थो पर पैसा अलाए केॾां थो करे खीसा त सदाईं ख़ाली अथसि अचो अचो अदी भली करे आया भली करे आयूं अदी भली करे आई अचो वियो थी अदी हाणे तव्हां बि अचणु छॾे ॾिनो आहे हा बसि अदी छा कयां अॼु वेही हुयसि साईं मां ऐं सोणीअ सां गॾिजी बाज़ार छोकिरनि जा कपिड़ा वठण से कलसूम वटि खणी आई आहियां त सिबी ॾे ईद बेची मथां पई आहे तव्हां अञा हींअर कपिड़ा वरिता आहिनि हाणे सिबा कीअं मूंखे त अधे जे ॿारनि जा बि कपिड़ा सिबणा आहिनि छो तो उहे अञा कोन सिबिया आहिनि आई अधी उहे भाणे वठी ॾे त वीचारी सिबे बि न छो अदी अदो मास्तर हुते सोणीअ जे मुड़ुस सां गॾिजी फिल्म ठाहिण जी तयारी पियो करे ऐं हिते अञा ॿारनि लाइ कपिड़ा कोन वरिता अथसि हा फिल्म थो ठाहे अधे सिलेमान सां गॾिजी फिल्म थो ठाहे इहा वरी कहिड़ी फिल्म थी ठाहे हा ॿियो न तव्हां कूड़ थी हणा
अञा अॼु त सुणीअ नवां कपिड़ा ऐं मेकअप जो सामान वरितो आहे ऐं असां सां गॾु बाज़ार हली हुई ऐं हूअ त फिल्म जी हीरोइन थी ते हीरोइन थी थिए मां बि ॾिसां त इहा गोल मोंडे वारी हीरोइन कीअं थी थिए वेही रहो बाबा पुटड़ा वेही रहो शाबाश बाबा प्यारा ॿारो अॼु खां असां बाक़ाइदे पढ़ाई शुरू कंदासीं साईं को सवाल आहे अहमद पुट पुछ साईं ताक़त किथे आहे वेयर इज पावर वेरी गुड क्वेश्चन तमामु सुठो सवाल आहे वे बाबा बाबा ताक़त ख़ुदा वटि आहे प्यारा ॿारो हर इंसान खे दिलि में ख़ुदा जो ख़ौफ़ हुअणु घुरिजे गॉड इज ग्रेट गॉड इज सुपर पावर ऐं साईं तव्हांजो डंडो ॾंडो ॾंडो त पुट ईअं ई शोशाला आहे या बि ख़ुदा जी हिकु मख़लूक आहे अॼु खां असां ॾंडे जो इस्तेमालु बंदि था कयूं ठीकु आहे ठीकु आहे पोइ साईं तव्हांजी साइकिल खणी अचां कब्रिस्तान मां छा मतिलबु इन जी माना त इहा शरारत तुंहिंजी आहे हा ॿी त मां तोखे ठीकु कयां हा अरे उस्तादनि सां इहे चर्चा कनि इहे मज़ाक बि आहे साईं हिन दफ़े ग़लती थी वई माफ़ी ॾिजो ॿिए दफ़े इहा ग़लती न थींदी शाबाश पुट वेही रहो तुंहिंजे सच ॻाल्हाइण ते तोखे मां माफ़ी थो ॾियां प्यारा ॿारो